दोस्तों, सिलसिलेवार सादी समझ में अहमद ख़याम जो सलाम पहुचे। गुज़िरियल काफ़ी महीननि खां सॼी सिंधु दरिया जे मथां निकिरंदड़ 6 केनालनि जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहे। उन एहतजाज में न सिर्फ़ सिंध जे बाशऊर सियासी पार्टियुनि पर उन सां गॾोगॾु आम माण्हुनि, हारियुनि, पोरियतुनि, वकीलनि, उस्तादनि, इल्मी अदबी माण्हुनि, दानिश्वरनि, शाइरनि, औरतुनि, ॿारनि सभिनी पंहिंजे पंहिंजे हिसे जो जेको महिनत आहे उन में शामिल कई आहे। अॼु जंहिं उनवान ते असां ॻाल्हि ॿोल रखूं था, असां इन ई सिलसिले जो बुनियाद आहे। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां तव्हां ॾिठो हूंदो त पीपल्स पार्टीअ जी जेका क़यादत आहे, मुराद अली शाह हुजे, आसिफ अली ज़रदारी साहब हुजे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हुजे या ॿियो को बि उहिदेदार हुजे, उन्हनि सभिनी हिकिड़ी ॻाल्हि मुसलसल पे वरजाई आहे। मुसलसल वर्जाई ॻाल्हि आहे त असांखे कॉर्पोरेट फार्मिंग ते को बि एतिराज़ कोन्हे को, असांखे ज़मीनूं विकिरो करण वारे मामले ते को बि एतिराज़ कोन्हे। उहो त असांजे फ़ाइदे जे लाइ आहे। उन सां त असांजी क़ौम, असांजी वतन, असांजी धरती तरक़ी कंदी, तंहिंजे करे असांखे उन ते को एतिराज़ कोन्हे। असांखे फ़क़ति ऐं फ़क़ति केनालनि जे मामले ते एतिराज़ आहे, जेतोणीकि हिते पीपल्स पार्टी ॾंडी हणी थी वञे। उहा ॾंडी आहे त ही जेके वाहन वारो मामलो हुयो, तव्हां जई शयुनि सां शुरू थियो, हे तव्हां पाण चओ था त कॉर्पोरेट फार्मिंग असांजो ई पंहिंजो प्रोजेक्ट हो। जॾहिं तव्हां पाण कॉर्पोरेट फार्मिंग जे प्रोजेक्ट ॾियण जी शुरूआत पे कई त पोइ ज़ाहिर आहे उन वक़्तु इहो सुवाल त उथियो हूंदो न त इन्हनि एॾी जेका सिंध मां ख़ासि तौर ते 52,000 एकड़ ज़मीन तव्हां ॾियो पिया, त इन जे लाइ पाणी किथां ईंदो? 1000 एकड़ ज़मीन खे आबाद करण जे लाइ पक सां तव्हां ट्यूबवेल त हलाए कोन सघंदव, छो त ट्यूबवेल जेकॾहिं तव्हां लॻाईंदव एॾी वॾी ज़मीन खे आबाद करण जे लाइ त एॾो तव्हांखे महांगो पइजी वेंदो जो उन तां जेका उपति ईंदी उनजी क़ीमत कंहिं बि सूरत में मार्केट सां त उहा ठही कोन ईंदी। हा, बाक़ी तव्हां जेकॾहिं ज़ाती ज़रूरतुनि जे लाइ, पंहिंजे घर जे लाइ, पंहिंजे ख़ानदान जे लाइ को ख़र्च खणो था त पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे। बाक़ी अवाम जे फ़ाइदे जे लाइ, मुल्क ऐं वतन जे फ़ाइदे जे लाइ त उहा शइ कोन हूंदी। अॼु असां जंहिं सुवाल ते ॻाल्हि ॿोल कयूं था पंहिंजी, उहो आहे कॉर्पोरेट फार्मिंग छा आहे ऐं इन कॉर्पोरेट फार्मिंग जा, छो त असां जॾहिं सिंध जा बाशऊर माण्हू ॻाल्हि ॿोल कयूं था त पोइ असां इन ॻाल्हि ते सिधो चिटो मौक़िफ़ रखूं था त हीउ जेको 6 केनालनि जो मामिलो आहे, इहो फ़क़ति केनाल को खोटे ऐं ऋण पट में ज़ाया कोन कंदा। उन्हनि जे पुठियां हिकिड़ो मक़सदु आहे। उहो मक़सदु आहे कॉर्पोरेट फार्मिंग। कॉर्पोरेट फार्मिंग जो उहो जिन जेको सिंध जे वसीलनि ते ऐं नंढनि सूबनि जा जेके वसीला ऐं पाणी आहे उन ते राता हणण वारो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे। इहो न सिर्फ़ु सिंध जे माण्हुनि जे लाइ पर इहो सॼी दुनिया जे माण्हुनि जे लाइ मरहलेवार चैलेंजिंग पे थींदो रहियो आहे। अॼु थोरी इन ते पाण ॻाल्हि ॿोल कयूं था त जीअं आम माण्हू, असांजे हारीअ खे, असांजे पोरियत खे, असांजे आम माण्हू खे इहा ॻाल्हि सम्झ में अचे। हाणे कॉर्पोरेट फार्मिंग जो मतिलबु इहो आहे त ज़मीन मां अहिड़े तरीक़े सां उपति खणण त जीअं तमामु वॾे पैमाने ते ज़मीन आबाद थी सघे। उन तमामु वॾे पैमाने ते आबाद थींदड़ ज़मीन ते तमामु वॾी मशीनरी ऐं जदीद क़िस्म जी टेक्नोलॉजी इस्तेमालु कई वञे। उन में जदीद दवाऊं इस्तेमालु कयूं वञनि, जदीद भाण इस्तेमालु कयो वञे ऐं उन मां तमामु वॾे पैमाने ते उपति हासिल करे उनखे तमामु वॾी मार्केट ते खपायो वञे ऐं उन जे लाइ, इन सॼे अमल जे लाइ वॾियूं कंपनियूं हायर कयूं वञनि। वॾी कंपनीअ खे लाथो वञे जेका इन सॼे मामले खे पाण सां गॾु खणी हले। ज़मीन जे ख़रीद खां वठी, उन जे ठाहिण खां वठी, उनखे ॿिज, कलर, भाण, हर, खेड़ी, पोखी, लुणाई, लुबाई, उन खां पोइ फ़सुलु खणण ऐं पोइ मार्केट ताईं पहुचाइण, विकिरो करणु, उन सां लाॻापियल टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग, उहे सभु शयूं कॉर्पोरेट फार्मिंग जे हुन में ज़िमरे में अचनि थियूं। इन जे लाइ ज़रूरी इहो आहे, ज़ाहिर कॉर्पोरेट फार्मिंग को 5-6 एकड़नि जी ज़मीन न थींदी। कॉर्पोरेट फार्मिंग छो त हिकिड़ो तमामु वॾो टर्म आहे, उन हिकिड़ी तमामु वॾी छटी आहे। उन छटीअ जे हेठां एग्री बिज़नेस आहे, उन जे हेठां एग्रीकल्चरल इंजीनियरिंग आहे, उन जे हेठां जेका पेस्टिसाइड ऐं जेके मुख़्तलिफ़ दवाउनि जूं कंपनियूं आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़ पंहिंजा मुफ़ाद आहिनि ऐं पोइ लोकल ठेकेदार आहे ऐं पोइ ईअं हेठि हलंदो हलंदो तमामु वॾो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको इन कॉर्पोरेट फार्मिंग सां जुड़ियल आहे। इन सिलसिले में ग़रीब माण्हू किथे बि कोन्हे। इन सिलसिले में सिर्फ़ु उहा कंपनी, उहे माण्हू, उहे इदारा आहिनि जेके घटि में घटि 1000 एकड़ आबाद करे सघनि था।
मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु सिंध में जेका ज़रई पोरियत रहे थो उन में 82% उहे माण्हू आहिनि, उहे आबादगार आहिनि जिन वटि 8 खां 15 एकड़नि जे विच में ज़मीन आहे ऐं उहा उन्हनि जी ज़ाती ज़मीन आहे जंहिं ते हू आबादी कनि था, पोखीराही कनि था, या हू कंहिं हारीअ खे मुक़ररु कनि था, या कंहिं हारी पोरियत खे या मज़दूर खे मुक़ररु कनि था जेको उन्हनि खे खेड़े ॾिए थो, उन्हनि खे पोइ अधो अधु जे बुनियाद ते बटाईअ में हू खणनि था। 18% सिंध में अहिड़ा माण्हू आहिनि जिन वटि 20 एकड़ खां 200 एकड़नि ताईं जिन वटि ज़मीन आहे, जेको विचोले दर्जे जो हिकिड़ो ज़मीनदार आहे। ऐं उन विचोले दर्जे वारे ज़मीनदार वटि थोड़ा वॾे तादाद में हारी थियनि था, पर उनजो टोटल तादाद 18% आहे। बाक़ी को 0.01 या 0.02% अहिड़ा माण्हू आहिनि जिन वटि 1000 एकड़ 2000 3000 एकड़ ज़मीन आहे, उहा जेका आबाद थियण जोगी आहे। न त हूअं त सिम में ऐं जबलनि में ऐं वारियासिन भिटुनि में 1000 एकड़ माण्हुनि जी ज़मीन आहे या केटिन में आहे, पर उहा आबाद थियण जहिड़ी कोन्हे का। तंहिंजे करे आबाद थियण वारी ज़मीन जी डेटा था चऊं त 82% सिंध में अहिड़ा माण्हू आहिनि जिन वटि 8 खां 15 एकड़नि जे विच में ज़मीन आहे। हाणे इन ज़मीन जो 52,000 एकड़ ज़मीन जॾहिं तव्हां कारपोरेट कंपनी के ॾींदव या कंहिं कारपोरेट सेक्टर के ॾींदव त 52,000 एकड़ ज़मीन वध खां वधि 5 खां 6 कंपनियूं, छो त हिकिड़ी कंपनी ज़ाहिरा को 1000 एकड़ त खणंदी कोन ज़मीन, हुनखे घटि में घटि 5000 एकड़ ज़मीन खपे, छो त हुन ते हू जेको ख़र्च कंदा मशीनरी जेका हुन ते ईंदी। तव्हां ॾिठो हूंदो त ॿाहिरी दुनिया जा जॾहिं असां मुख़्तलिफ़ वीडियोज़ ॾिसंदा आहियूं त उन में जहाज़ आहिनि, उन जी मदद सां फुहारो पियो थींदो आहे, वॾियूं वॾियूं मशीनूं आहिनि जेके 2-2 3-3 एकड़नि खे हीअं पंहिंजा बलाउनि जहिड़ा पर करे पोइ उन्हनि खे पाणी पियूं ॾींदियूं आहिनि, ऐं पोइ वॾियूं वॾियूं मशीनूं जेके कटाई पियूं कंदियूं, हर पियूं ॾींदियूं, गुॾूं पियूं कढंदियूं। ऐं उते को आम माण्हू कोन हूंदो आहे, उते वॾा वॾा इंजीनियर वॾा वॾा टेक्निकल माण्हू हूंदा आहिनि, उहे बीठल हूंदा, हिसाब किताब कयूं, कंप्यूटर कयूं, मशीनूं कयूं, ड्रोन कयूं, ऐं उहे पिया उनखे ऑपरेट कंदा। त ज़ाहिर आहे उन ते ख़र्च बि त एॾो वॾो ईंदो, इहो को मामूली मामिलो कोन्हे। तंहिंजे करे कहा कंपनी जेका 1000 एकड़ थी काहे हुनखे त काशे बचत कोन थींदी, उन लाइ ज़रूरी आहे त उन वटि 5000 खां 6000 एकड़ ज़मीन हुजे जेका उहा उन बुनियाद ते आबाद करे। सिंध में जेकॾहिं 52,000 एकड़ ज़मीन इन्हनि कारपोरेट कंपनियुनि खे ॾिनी वेंदी त वधि में वधि 10 कंपनियुनि खे उहे ज़मीनूं मिली सघंदियूं ऐं 10 कंपनियूं अमीर थींदियूं, छो त उन्हनि खे उहा उपत मिलंदी। उहा उपत हू पंहिंजे मुक़ररु कयल क़ीमतुनि ते खपाईंदा, बैन अल-अक़वामी मार्केट पे लाहींदा, ऐं ज़ाहिर आहे उन सां कंहिं आम माण्हूअ जो फ़ाइदो कोन थींदो। इहो को पहिरियों चक्कर कोन्हे त दुनिया में को कारपोरेट फार्मिंग जो तजुर्बो थिए पियो। हिन खां अॻु में साउथ अफ्रीका जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में, मुख़्तलिफ़ मुल्क आहिनि, को हिकिड़ो मुल्क कोन्हे, मुख़्तलिफ़ मुल्कनि में अहिड़ा कारपोरेट फार्मिंग जा तजुर्बा हुननि कया। ऐं उते बि ईअं थियो त जेके 3 एकड़ 4 एकड़ 5 एकड़ 7 एकड़ ज़मीन वारा माण्हू हुआ, उन्हनि खे पंहिंजे हज़ारे साल मिल्कियत वारी जेका ज़मीन उन तां तड़ाए लॾे बेदख़ल कराए, उन्हनि खे उन्हनि जे मथां केस करे, फ़ौजूं उन्हनि जे मथां बीहारे ऐं उन्हनि खे मुल्क खां ई नेकाली ॾेई दरबदर कराए, ज़लील ख्वार कराए, हुननि जे पूरी जेका सकाफ़त आहे, तहज़ीब आहे, उन सॼे खे डावाडोल करे अलाए काॾे करे छॾियो ऐं पोइ उते हुननि कारपोरेट फार्मिंग कई। कारपोरेट फार्मिंग जो हुननि टर्म त खणी इस्तेमालु कयो उते, पर हुनजो नतीजो इहो निकितो त जेको अफ्रीका वारो फितरी माहौल हो, जंहिंमें झरना हुआ, जंहिंमें वॾा ॿेला हुआ, उन्हनि ॿेलनि में रहंदड़ जानवर हुआ, उन्हनि जानवर जी जेका ख़ुराक हुई, जीत जणिया पखी पखण मच्छी मुख़्तलिफ़ क़िस्म जी आबी ऐं ख़ुश्कीअ जी जीवत उहा सॼे जी सॼी ॼण त उते तबाह थी वई, माण्हू अलॻि दरबदर थिया। अमेज़ॉन रेन फॉरेस्ट नॉर्थ अमेरिका में उते बि साॻियो ई मामिलो थियो। उते बि हुननि कारपोरेट फार्मिंग जे नाले में तमामु वॾनि जंगलनि खे वण वढाए हज़ारे एकड़नि ताईं मैदान करे छॾिया, पटियूं करे छॾियूं। उते वॾा वॾा जहाज़ अची लथा, वॾियूं वॾियूं एयरपोर्ट्स ठहियूं, वॾा जदीद क़िस्म जी मशीनरी उते अची वई, पाणी ॾियण जे लाइ मशीनूं अची वियूं, ऐं फुहारा करण जे लाइ बि जहाज़ ऐं मशीनूं अची वियूं, ड्रोन अची विया, कैमराऊं लॻी वियूं, ग्लोबल पोज़िशनिंग सिस्टम ऐं GIS टेक्नोलॉजी जे ज़रिए ज़मीनुनि जी माप थियणु शुरू थी। हज़ारे एकड़नि ताईं सिधो बनूं ऐं उन्हनि बननि जी जेका माप साइज़ उहा हिकु जहिड़ी करण जी, उन मशीनूं लेवल करण, सभु शयूं
ऐं पोइ उन्हनि जे हेठां वॾियूं वॾियूं जेके ग्लोबलाइज़्ड कंपनियूं उन्हनि खे ठीका ॾिना विया त तव्हां हीअ असांखे आबाद करे ॾींदो, हीअ ॾींदो, हीअ ॾींदो। उन सां नुक़सानु थियो, फ़ाइदो कोन थियो। नुक़सानु इहो थियो त हिकिड़ो त जेका जंगली जीवत हुई जंहिंजी मां ॻाल्हि थो कयां, जंहिं ते असांखे को बि हक़ु कोन्हे को, उहो हुन या एतिरो ई हक़ु इन्हनि बघड़नि, इन्हनि लूकड़नि, इन्हनि लूमड़ियुनि, इन्हनि ॾेडरियुनि, सांडरियुनि, नांगनि, बलाउनि, झेकियुनि, तोतनि ऐं बाज़नि सभिनी जो आहे, जेतिरो मच्छियुनि जो, ॿिलहण जो आहे, जेतिरो असांजो आहे हिन धरतीअ ते। छो त असां सभु उन ई माउ, जेका फितरत माउ आहे, उनजो औलाद आहियूं। माउ जे लाइ सभु औलाद बराबरि आहे। हिकिड़ो औलाद जेको ॻाल्हाए ॿोलाए सघे थो, जेको पंहिंजे हथनि जो इस्तेमालु करे सघे थो, पंहिंजे अकुल जो इस्तेमालु करे, मशीनूं इस्तेमालु करे सघे थो, त उनखे इहो हक़ु कोन्हे को जेको माज़ूर आहे या जेको स्पेशल आहे, जेको ॻाल्हाए नथो सघे, हथ इस्तेमालु नथो करे सघे, उनखे इहो चए त हीअ कंहिं कम जो ई कोन्हे, बसि हिनखे मारिया, हिनखे ख़तमु कया, हिनजी जागीर, हिनजो हिसो, हिनजो हक़ु सभु ख़तमु करे मां पंहिंजो फ़ाइदो खणा। इहो फितरत में किथे बि कोन्हे। इहो कॉर्पोरेट फार्मिंग वारनि ईअं कयो। हिंदुस्तान में ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम थियो। उन ग्रीन इनिशिएटिव में तव्हां ॾिठो हूंदो त 2019-19 में तमामु वॾे पैमाने ते उते हारियुनि, ख़ासि तौर ते सिख सरदार हारी, उन्हनि तमामु वॾियूं मुज़ाहमतूं कयूं, ट्रैक्टर लाथा, वॾा वॾा शाइर, अदीब, दानिश्वर हुननि सां गॾु बीठा, अरुंधति राय जहिड़ा क़ौमी अवामी माण्हू, जमहूरी माण्हू हुननि सां गॾु मुज़ाहमतूं करे, सॼी जी सॼी खाबी धुर हुननि सां गॾु बीठी, लेफ्ट जे पार्टियुनि वॾी मुज़ाहमत करे उन कॉर्पोरेट फार्मिंग वारे जिन खे हेठि माठो कयो। ऐं हिते असां वटि हाणे इहो शुरू थियो आहे त बाबा तव्हां कॉर्पोरेट फार्मिंग कयो। ऐं उहा ॻाल्हि केरु पियो करे, इहे उहे माण्हू ॻाल्हि पिया कनि जेके 1969 खां वठी इहो राग ॻाईंदा था अचनि त बाबा असां अवामी पार्टी आहियूं, असां अवाम जा नुमाइंदा आहियूं, असां रोटी कपिड़े मकान जे नाले ते माण्हुनि असांखे चूंडियो माणियो आहे। हाणे उहे छा पिया कनि त कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में माण्हुनि खां मकान, मतिलबु उन्हनि खां उन्हनि जी ज़मीन खसे, उन्हनि खे बेदख़ल पिया कनि। जॾहिं उन्हनि खां ज़मीन खसी वेंदी त हुननि जा उते जेके पालतू जानवर आहिनि उहे कोन रहंदा, खीर कोन रहंदो, मखण कोन रहंदो, ऐं दही कोन रहंदी, धोरो कोन रहंदो, ऐं उन्हनि जी जेका आमदनी आहे रोज़ वारी उहा कोन रहंदी। उनजे हिसाब सां उन्हनि जी मानी बि उन्हनि खसे छॾी, रोटी बि वई त कपिड़ो वियो त मकान वियो, टई शयूं हिकिड़े धक सां उन्हनि तबाह करे छॾियूं। त बि चवनि था त असांजी अवामी, असांजी पंहिंजी पार्टी आहे, असां तव्हांजा माण्हू आहियूं, असां तव्हांजे लाइ कमु था कयूं। इन कॉर्पोरेट फार्मिंग सां नुक़सान कहिड़ा कहिड़ा था थियनि, इनखे थुल्हे लेखे मुख़्तसिर सां सम्झण जी कोशिशि कयूं था। सभ खां पहिरीं त इहो वसीलनि जो इस्तेहसाल थो थिए। वसीलनि जो इस्तेहसाल कहिड़ी सूरत में, त ज़ाहिर आहे ही जेके बि हिते जीवत रहे थी, मूं सवेर बि ॻाल्हि कई त हीअ धरती, उनजा वसीला, उनजो पाणी, उनजा वण टिण ॿूटा, उन में पैदा थींदड़ शयूं, इहे रुॻो फ़क़ति इंसान जी मिल्कियत न आहिनि। इहे हर उन जीवत जो ई मिल्कियत आहिनि जेको उन ते निर्भर करे थो, जेको उन ते भाड़े थो। जेकर हिकिड़ी जीवत एतिरी ताक़तवर थी वञे जो उहो पंहिंजे ज़रूरतुनि खां वधीक फ़क़ति ऐं फ़क़ति नफ़े जे नाले में, मुनाफ़े जे नाले में अचे ऐं हण मार करे ॿियनि सभिनी जा हक़ खाए वञे, गिदड़नि जा हक़ बि खाए, लूमड़नि जा हक़ बि खाए, ऐं शींहनि जा हक़ बि खाए वञे, ॿिलनि कुतनि जा हक़ बि खाए वञे, माण्हुनि खे त हुअं ई ज़लील ख़्वार करे, पर पोइ समुंड जे मच्छियुनि जा, ॾेडरनि जा, नांगनि जा, मांगर मच्छरनि जा, सभिनी जा हक़ खाए वञे त छा इहो फितरत कंहिंखे हक़ु ॾिनो आहे? छा फितरत कंहिंखे बि हक़ु ॾिनो आहे? फितरत वसीलनि जी मुंसिफ़ाणी विर्छ में यकीन रखे थी, ऐं उहा फितरत जो काइनाती उसूल आहे जंहिंजे तहत तव्हां उनखे फॉलो करे आणे सघो था। असां जेका हीअ ॻाल्हि था कयूं त हिन में जेको वसीलनि जी फुरलुट थींदी त उनजो मतिलबु हारी पोरियत जे वसीलनि जी फुरलुट कयूं जी ॻाल्हि था कयूं त जेको 8 खां 15 एकड़नि वारो ज़मीनदार आहे, उन खां जॾहिं तव्हां ज़मीनूं फुरींदव त इहा न सिर्फ़ु उनजे वसीलनि जी फुरलुट थींदी, पर उन सां गॾोगॾु उन ज़मीनुनि ते कमु कंदड़ जेके हारी आहिनि, उन्हनि जा ढगा, उन्हनि जा जोड़ा, उन्हनि जूं मेहूं, उन्हनि जूं ॿकरियूं, उन्हनि जूं रिढूं, उन्हनि लाइव स्टॉक वसीला जेके आहिनि इंसानी वसीलनि सां गॾु, उन्हनि जी केॾी वॾी बर्बादी ऐं तबाही आहे। 1000 एकड़ ज़मीनुनि ते जॾहिं तव्हां मशीनूं अची बीहारींदव त उते को हारी पोरियत मज़दूर आम माण्हू त कमु कोन करे सघंदो। उते तव्हांखे वॾे में वॾी टेक्निकल माण्हू या टेक्निकल लेबर तव्हां उते चलाईंदव, ऐं उहो टेक्निकल लेबर यूनिवर्सिटी ग्रेजुएट हूंदो, को इंजीनियर हूंदो, को PhD डॉक्टर हूंदो, एग्री बिज़नेस जो कंहिं वॾी कंपनी जो उहो ठीको खणंदो, उहो पंहिंजी टेक्नोलॉजी जी मदद सां, जेके कंप्यूटर इंजीनियर हूंदा उन्हनि जी मदद सां उहो सभु शयूं कंदो पियो। आम माण्हू खे त हिन मां को फ़ाइदो कोन थींदो, वसीलनि जो नुक़सानु थींदो।
जॾहिं हा उपत मार्केट में ईंदी त एॾो वॾो जंहिं ते ख़र्च थींदो त छा इन जी क़ीमत हुकूमत जे आम माण्हूअ जे कंट्रोल में या ज़ब्त में हूंदी? ही कंपनियूं जेके 6-7 हज़ार एकड़ ठीके ते खणनि थियूं, जेकॾहिं इहे साॻियूं ज़मीनूं असां ग़रीब बेज़मीन हारियुनि में विरहायूं त 50,000 एकड़ ज़मीन जेकॾहिं 10-10 एकड़ करे विरहायूं त 5,000 हारी पोरियत उहे सुखिया सताबा थी सघनि था। उन्हनि जे ख़ानदाननि खे गुज़र सफ़र जो, उन्हनि जे माल मता खे चरण जो, घुमण फिरण जो मौक़ो मिली सघे थो। उहे सुखिया थी सघनि था, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि था। पर उन जॻह ते ही 52,000 एकड़ जेकॾहिं तव्हां कारपोरेट कंपनियुनि खे ॾींदव त उन्हनि 5,000 जे जॻह ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 10 कंपनियूं ईंदियूं, जंहिंमें वधि में वधि को 20-25 खनि माण्हू उन्हनि खे को फ़ाइदो थींदो, बाक़ी त कंहिंखे बि को फ़ाइदो कोन्हे को। तंहिंजे करे हिकिड़ो त इहो जेको वसीला आहिनि उन्हनि जो तमामु वॾो नुक़सानु आहे। पाणीअ जी खोट थींदी यकीनन जॾहिं तव्हां एॾे वॾे पैमाने ते ज़मीनूं आबाद कंदव जेके आबाद थियण जोॻियूं घणे भाङे कोन्हनि के, जॾहिं तमामु वॾे पैमाने ते आबाद कंदो त पोइ उन्हनि जे लाइ पाणी बि इज़ाफ़ी खपंदो तव्हांखे। उहो पाणी किथां ईंदो? पाणी त इहो ई आहे जेको तव्हां ॾिसो था त ग्लेशियर्स मां पघिरजण जे सूरत में असां ताईं पहुचे थो। उन ते वाट ते ॿिया मुल्क, ॿिया सूबा, ॿिया माण्हू वॾा वॾा खंड हणी असां ताईं, असांजे डेल्टा ताईं, असांजे समुंड दरिया जे पुछड़ीअ ताईं उहो पाणी छॾनि पवंदा। उन ते जेकॾहिं तव्हां इहा ठीका ॾेई ऐं 1000 एकड़ ज़मीन आबाद कराईंदव त पोइ इहो कीअं थींदो? या जेकॾहिं तव्हां सम्झो था जीअं हिते गुलाम कादिर चांडिया साहिब हिकिड़ी ॻाल्हि कई त इहे ट्यूबवेल हणी उन मां वाह कढंदा। बाबा इहा बि का अकुल जी ॻाल्हि थींदी त ट्यूबवेल कॾहिं वाह हलाए सघंदा? हिकिड़े ट्यूबवेल मां केतिरो पाणी निकिरंदो? लखें ट्यूबवेल तव्हां लॻायो त पोइ मस हिकिड़ो को वाटर कोर्स, हिकिड़ो को शाख तव्हां हलाए सघो था, जंहिंसां मुश्किल सां को 8,000 एकड़ ज़मीन आबाद थी सघे थी। ही लखें एकड़ ज़मीन तव्हां ट्यूबवेलनि सां हलाईंदव। ऐं बिलफर्ज़ तव्हां सॼी दुनिया जी दौलत हिते लॻाए, ट्यूबवेल लॻाई, तव्हां 1000 एकड़ ज़मीन आबाद बि कयो त एतिरो जेको ट्यूबवेलनि ते तव्हां ख़र्च कंदव, इहो छा ज़मीन जी जेका उपत आहे उन क़ीमत ते उहो असरअंदाज़ कोन थींदो? उन जी जेका उपत ईंदी, जेको हींअर असांखे अन्न, छो त हारी पोरियत अन्न थो काहे, उनखां तव्हां 2000 रुपए में अन्न जो मण था वठो। पर जॾहिं एॾी कंपनी एॾो वॾो ख़र्च करे तव्हां वटि ईंदी त पोइ इहो 15,000 में तव्हांखे अन्न जो मण मिलंदो? क़ीमतूं कंहिंजे कंट्रोल में हूंदियूं? पाणीअ जी खोट खे मुंहुं कीअं ॾींदव? आम माण्हू जो छा थींदो? हारी पोरियत बेरोज़गार थींदो, उनखे तव्हां किथे बीहारींदव, कीअं कंदव? उन खां पोइ मुआशी तौर ते नुक़सानु थींदो त हीअ जेका तरीक़ेकार आहे समाजी असांजो, त तव्हांखे हुकूमत खे या रियासत जो जेका पंहिंजे पाण खे हिकिड़ी फलाही रियासत थी चए, उनजो अवलिन फर्ज़ हुजे त उहा डिस्पेरिटी खे, आदम बराबरीअ खे आहिस्ते आहिस्ते ख़तमु करे समाज में बराबरी क़ाइमु करण जो हिकिड़ो मिसाल क़ाइमु करे। हाणे जॾहिं तव्हां 5-6 एकड़नि वारनि 5,000 माण्हुनि खां या 10,000 माण्हुनि खां ज़मीन फुरे ऐं ज़बरदस्ती उन्हनि खे बेदख़ल करे, उन्हनि खे उतां लॾराए भॼायो उन्हनि खे, ऐं तव्हां उते सिर्फ़ु चंद कंपनियुनि खे उहा ज़मीन हज़ारनि जे एकड़नि जे अंग में ॾेई छॾींदव त पोइ मतिलबु तव्हां त हिते सरमाएदारी ऐं जागीरदारी ऐं जेका आदम बराबरी आहे उनखे प्रोमोट करण जे लाइ वेठा आहियो। तव्हांखे कंहिं चयो आहे त तव्हां ई फलाही रियासत जो इहो कमु कयो पिया? सकाफ़ती तबाही उनखां अलावा हीअ सॼे जी सॼी जेका ज़रई सकाफ़त आहे, हज़ारे सालनि खां असां वटि हलंदी थी अचे, हुन में ढॻा आहिनि, उहे असां जोटियूं था, उन्हनि ते हर थो थिए, खेड़ी थिए थी। असां वटि रिवायती जिन्सूं आहिनि, निजूं पिजूं जिन्सूं, उहे जेके असां हज़ारे सालनि खां हिन धरतीअ ते काहींदा था अचूं। हिन धरतीअ जे ख़मीर मां, हिन धरतीअ जे गर मां, हिन धरतीअ जे जोहर मां ठहियल उहे जिन्सूं आहिनि, जेके फ़क़ति हिन क़िस्म जे ज़मीन में उपत ॾेई सघनि थियूं। उन्हनि खे तव्हां ख़तमु करे तव्हां ऑस्ट्रेलिया मां, न्यूज़ीलैंड मां, थाईलैंड मां, इटलीअ मां, लाहौर मां, बलोचिस्तान मां, कंहिं ॿिए जॻह तव्हां जेकॾहिं ॿिज लेबॉरेटरी कराए हिते अची काहींदव त हिकिड़ो त उहे ॿिज थियनि या न थियनि उहो त अलॻि मामिलो, पर हीउ जेको धरतीअ खे तव्हां नुक़सानु ॾींदव, इन जे जेका उपत जो अंदाज़ आहे उनखे तव्हां नुक़सानु ॾींदव, इन जो ज़िम्मेवार केरु थींदो? इहा का एॾी सवली ॻाल्हि आहे त असां करे छॾियूं त बसि कारपोरेट फार्मिंग त असांजी क़बूल आहे न? कारपोरेट फार्मिंग त को नुक़सानु ई कोन्हे को असांखे। ऐं आख़िरी ॻाल्हि त इहे सॼे हिन मामले में असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त वॾे में वॾो मामिलो आहे सियासी जो मतिलबु इहो आहे त 21वीं सदी आहे। हिन 21वीं सदीअ में सॼी दुनिया में
इंटरनेट आम थी वई आहे। हींअर केर बि केतिरी बि कोशिशि करे कंहिं बि फ़र्द, कंहिं गिरोह, कंहिं माण्हू, कंहिं कम्यूनिटीअ जो आवाज़ लिकाए नथो सघे, उनखे दॿाए नथो सघे। ऐं तव्हां ॿिए पासे पंहिंजे ॾाढ जे ज़ोर ते, पंहिंजे जबर जे ज़ोर ते लखें बल्कि करोड़े माण्हुनि जे ज़िंदगियुनि जा वसीला, उन्हनि जे रोज़गार जा ज़रिया, उन्हनि जो माल मता, उन्हनि जा मवाक़े, उन्हनि जी जीवत, उन्हनि जी सकाफ़त, तहज़ीब, दरिया, पाणी, फ़सुल ऐं जीवत, जेका ॿी जीवत आहे गैर इंसानी जीवत, जंहिंमें वण टिण ॿूटा जानवर मच्छियूं जीत जणिया, इन्हनि सभिनी खां सभु कुझु खसे तव्हां फ़क़ति ऐं फ़क़ति ॿिनि टिनि कंपनियुनि खे फ़ाइदो ॾींदव। इहा का इंसानी रिवायत रही आहे? इंसानियत इनखे चई सघिजे थो? इंसाननि त कयो आहे, इंसान ई सरमाएदार आहे, छो त ॿी त का मख़लूक सरमाएदारी वारे हुन ज़लालत में कोन्हे का, फ़क़ति इंसान ई सरमाएदार आहे। पर छा इनखे इंसानियत जे बुनियाद ते सम्झूं, असां ह्यूमैनिटी जे बुनियाद ते सम्झूं त छा तव्हां क़ाबिल क़बूल आहे? त इहा इंसानियत आहे। दीन, मज़हब, शरीयत, ॿियूं सभु शयूं त असां पंहिंजी जॻह ते था रखूं, इंसानियत जे बुनियाद ते तव्हां इहा ॻाल्हि साबित कयो। तंहिंजे करे हिन वीडियो पैगाम जे ज़रिए मां सिंध जे शऊर खे गुज़ारिश थो कयां त पंहिंजी जिदोजहद न सिर्फ़ इन्हनि वाहन केनालनि जे मामले ते, पर कारपोरेट फार्मिंग जा जेके नुक़सान आहिनि उन ताईं तव्हां जारी रखो, उनखे ख़तमु कराइण वारे मामले ताईं जारी रखो। जिन त ॿी सूरत में असां वटि पोइ मुज़ाहमत करण जे लाइ को मकान ई कोन बचंदो, का जॻह ई कोन बचंदी। ही रोटी कपिड़ा और मकान त असां खसियो वेठा आहिनि, पोइ असां मुज़ाहमत किथे कंदासीं? ऐं असां आख़िरी दम ताईं पंहिंजी मुज़ाहमत छॾींदासीं कोन। तव्हां सभिनी जी महिरबानी।